सालार खान, हीर इस कपड़ा अजब। इन्हनि कपिड़नि में कहिड़ी ख़ासि ॻाल्हि आहे? तूं इहे गंदा कपिड़ा मूंखे थी ॾेखारे? कपड़ा मेहरूअ जो मौत थई। मेहरूअ जो मौत? कपिड़ा कीअं था थी सघनि? मूं हिकिड़ो ड्रामो सोचियो आहे ऐं उनजो स्क्रिप्ट बि तयारु थी वियो आहे। माण्हू मूंखे त लॻे थो तूं चरी थी वई आहे। मेहरूअ जे ख़ौफ़ तुंहिंजो दिमाग़ी तवाज़ुन विञाए छॾियो आहे। तूं चवीं थो त फ़ैसिलो सरदार कंदा, मां चवां थी त फ़ैसिलो ॻोठ जा हारी नारी कंदा। उन्हनि जे हथ में बिस्तर हूंदा ऐं निशाने ते मेहरू हूंदनि। आख़िर तूं छा करण वारी आहे? मां उहो कुझु करण वारी आहियां जो मेहरू सभु कुझु पंहिंजे हथनि सां तोखे लिखी ॾे। ख़बरदार बानू, अगम बि तूं अलाए केतिरा भेरा अहिड़ी वर्क तूं करे चुकी आहे। ईअं न थिए कि सॼी फिल्म असांजे गिचीअ में पए। ईअं कोन थींदो। हाणे इहा फिल्म मेहरू ऐं सदोरीअ जे गिचीअ में पवंदी। हाणे जीअं वड़े थी वञी कर, पर हा मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि कन खोले ॿुध। अहिड़ो कुझु न कजांइ जो सॼी फिल्म असांजे गिचीअ में पइजी वञे ऐं इहो ॻोठ वारा सभई असांखे बहितर हाणे ॻोठ मां ॿाहिरि कढनि। गौर, मूंखे लॻे थो त सालार ख़ान कंहिं ॿिए खां फ़ैसिले कराइण जे हक़ में ई कोन्हे। इन करे रोके छॾियो अथसि जीअं ॻाल्हि सरदारनि ताईं न पहुचे। बाबा इहो मसालो त वधी वेंदो। फ़ैसिलो केरु कंदो? हाणे तूं हिकिड़ो कमु कर, हाणे तूं सालार ख़ान खे चओ त फ़ैसिलो मूंखां कराए। मां अहिड़ो फ़ैसिलो कंदुसि जो नादिर ख़ान बि राज़ी, सालार ख़ान बि राज़ी। बाबा तूं सम्झे कोन थो। रईस चए थो त फ़ैसिले खां बग़ैर ई कमु थी वञे। बाबा ईअं कीअं थींदो? ॾिस न, मेहरूअ खे मारण जे लाइ बानो ज़हर ॾिनसि। हाणे माइन जो मसइलो मर्दनि ताईं पहुतो। हाणे जेकॾहिं ॻाल्हि अॻिते वधी बाहि भरी वेंदी सही। ऐं जेकॾहिं ख़ुदा न खास्ता फ़ैसिलो न थियो पोइ बाबा वॾी पुनरेज़ी थींदी। बाबा मां रईस सां ॻाल्हि कयां थो, ॾिसूं त रईस छा थो चवे। मां हाणे हलां थो। सम्झ में कान थी अचे अलाए सालार ख़ान जी कहिड़ी मर्ज़ी आहे। सोप सीरियल सिंध ॼाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।